इन वक्त असां नारा पंप जे POSO पंप मुजाहिद पंप ते मौजूदु आहियूं, जिथे वफ़ाक़ गवर्नमेंट जी तरफ़ां ग़रीब आवाम ते वॾो भार किरायो आहे। जॾहिं त जेको पेट्रोल महांगो थियण खां पोइ जेके खाधे पीते रोज़मर्रा जी शयूं आहिनि उहे बि महांगियूं थियूं आहिनि। उन मुतलक़ हितां जे जेके रवासी आहिनि उन खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। पेट्रोल महांगे थियण खां पोइ त इहे शयूं महांगियूं थींदियूं आहिनि। बिल्कुलु गिहु अटो खंडु चांहि जेके बि खाइण जूं शयूं आहिनि उहे महांगियूं थींदियूं। बिल्कुलु ग़रीब माण्हू त छा कंदो। बिल्कुलु असांजो मुतालबो इहो ई आहे, हर ग़रीब जो मुतालबो इहो ई आहे त बिल्कुलु साॻे रेट ते पेट्रोल थिए। असां ग़रीब आवाम सां ज़ुल्म कयो अथई। पेट्रोल महांगो, डीज़ल महांगी, उन खां पोइ खंडु आहे, चांहि आहे, हर शइ महांगी करे छॾियईं। ग़रीब जी चेल चिॿी करे विधी अथई। असां गवर्नमेंट खे अपील था कयूं त जेको आहे सो सस्ताई कई वञे ऐं ग़रीबनि खे रिलीफ ॾिनो। इमरान खान खे हाणे छा कयूं ॿुधाए। इन को पुराणो पाकिस्तान भलो आहे। तेल महांगो करे छॾे, खाइण पीअण जी शयूं जेके हर शइ महांगियूं कयूं। बसि ख़बर करे चए थो भई हीअ शइ मूं न वधाई आहे ऐं हिन शइ जी मूंखे ख़बर आहे की छा जो चए वज़ीर आज़म आहे, छा जो आहे प्राइम मिनिस्टर आहे। यार ख़ुदा जे वास्ते ग़रीबनि जो सोच, अलाह जे वास्ते ग़रीबनि लाइ सोच। जी तव्हां रवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हिननि जो चवणो त वफ़ाक़ी गवर्नमेंट जेको पेट्रोल ऐं डीज़ल महांगी कई आहे त असांजे मथां वॾो भार किरायो आहे।